हिस्ट्री इन सिंधी चैनल जी सीरीज़ जंगजू सूफ़ी जी ॿी क़िस्त में पेश कजे थी इमाम शामिल जी जुरतुन भरी अंदोहनाक दास्तान। इमाम शामिल जो देश दागिस्तान ऐं चेचनिया हुयो ऐं ही कोहकाफ जे पहाड़नि में वाक़िअ देश आहिनि ऐं कोहकाफ जा माण्हू पंहिंजी तलवारुनि लाइ ईअं प्यार भरिया गीत लिखंदा हुआ जीअं को पंहिंजी महबूबा लाइ लिखंदो आहे। हिननि लाइ जंग ते वञणु महबूब सां मुलाक़ात जियां मुसरतुनि भरियो अमल हुयो। ही दुनिया जा ख़ूबसूरत तरीन माण्हू हुआ जिन जे मर्दनि लाइ चयो वेंदो हो त हू देव आहिनि ऐं संदनि औरतुनि लाइ मशहूरु हो त उहे परियूं आहिनि। ही कोहकाफ देवनि ऐं परियुनि जो देश ई इमाम शामिल जो वतन हो। हिन देश जा माण्हू तलवारुनि सां जीअंदा हुआ ऐं तलवारुनि सां ई मरंदा हुआ। तलवारुनि जी झणकार ऐं गोलियुनि जी हिणकार ई हिन नस्ल जी नब्ज़ हुआ। पलांद संदन मज़हब हो ऐं वेड़ संदन फिज़ा हुई। ही उहो दौर हुयो जॾहिं रूसी क़ुवत पंहिंजी इंतिहाउनि ते पहुची रही हुई ऐं रूस जे शहनशाह नेपोलियन जहिड़े इफ़रीत खे शिकस्त ॾेई चुको हुयो ऐं ॿिए तरफ़ हू सल्तनत उस्मानिया ऐं सल्तनत सफ़वी ईरान जे इलाइक़नि खे गिड़काए रहियो ऐं उहे विच एशिया में रूस जी वधंदड़ क़ुवत खे बेवसी ऐं लाचारगी सां ॾिसी रहिया हुआ। रूसी शहनशाह हाणे इन ख़्याल जो हो त हू विच एशिया खे कुझु ई महीननि में फ़तह करण खां बाद हिंदुस्तान ते फ़तह कंदो। संदसि नज़रूं हाणे सिंधूअ जे किनारनि ते हुई ऐं अंग्रेज़ समेत सॼी दुनिया जूं ताक़तूं रूस खे ख़ौफ़ ऐं परेशानी विचां ॾिसी रहिया हुआ। जॾहिं हिंदुस्तान फ़तह थी वेंदो त उन बाद आउं बैतुल मुक़द्दस फ़तह कंदुसि ऐं उते ई सलीब लॻाईंदुसि। इहो ऐलान हुयो रूसी शहनशाह ज़ार पाल जो। हिते वाज़िह कंदो हलां त ज़ार रूसी शहनशाह जो लक़ब हो जेको रोमन लफ़्ज़ सीज़र जो बिगड़ियल उचार हो। इमाम शामिल 1797 में पैदा थियो। हिन जो असुलु नालो अली हुयो पर नंढपण में हू शदीद बीमार थी पियो त उतां जे रिवाज मुताबिक़ संदसि नालो तब्दील करे शामिल रखियो वियो छो त माण्हुनि जो अक़ीदो हुयो त नालो मटाइण सां बीमारी टरी वेंदी आहे। हू नंढपण खां माठीणो ऐं सबाझो इंसानु हो। मदरसे में संदसि तालीम सां बेहद मुहबत हुई जंहिं सबबु ॿिया शागिर्द खांसि हसद कंदा हुआ। उन्हनि हिकु ॾींहुं गॾिजी शामिल ते बदतरीन तशदुद कयो ऐं खेसि अधमो करे उछलाए छॾियो। शामिल जॾहिं होश में आयो त हू पंहिंजा ज़ख़्म ऐं पंहिंजी दांह ॻोठ ॾांहुं खणी वञण बजाए झंग ॾांहुं हलियो वियो जिते हुन जड़ी बूटियुनि सां पंहिंजा ज़ख़्म भरिया। हू जॾहिं सिहतयाब थी वापसि आयो त उन्हनि सभिनी छोकरनि ते हमलावर थियो ऐं खिन ज़ख़्मी ऐं बेहोश करे विधो। उन खां बाद शामिल पंहिंजे जिस्म खे मज़बूत करण लाइ कसरतुनि में लॻी वियो। न हिन जहिड़ो को तैराक हो न घोड़ेसवार ऐं न तीर अंदाज़। तालीम मुकमल करण खां पोइ हू हज करण लाइ वियो जिते संदसि मुलाक़ात अलजाइर जी अज़ीम गोरीला रहबर अब्दुल क़ादिर अलजाइरी सां थी जिते संदन कचहरी जो मौज़ू फ्रांस जे ज़ालिम क़ुवतुनि सां
बरसरे बेकार हुयो। हू अॼु बि अलजाइर जो क़ौमी हीरो लिखियो वेंदो आहे ऐं संदसि जिदोजहद ऐं तारीख़ी कारनामा उतां जे निसाब में शामिल आहिनि। अलजाइर खां वापसि जॾहिं शामिल आयो त हिन पंहिंजे नंढपण जे दोस्त गाज़ी मुल्ला सां गॾिजी रूसियुनि ऐं संदन हवारियुनि ख़िलाफ़ विढ़ांद शुरू कई। गाज़ी मुल्ला 1832 में हाजी मुराद नाले कमांडर हथां क़त्ल थी वियो, जंहिं बाद इन तहरीक जो अॻवान हमज़ा बेग नाले हिकु इंतिहाई दिलेर अॻवान थियो, जंहिं गाज़ी मुल्ला जे क़त्ल जे पलांद में रूसियुनि जे काफ़िलनि ऐं ठिकाणनि ते खूनख्वार पे दर पे हमला कया, पर हमज़ा बेग बि शहीद थी वियो, जंहिं बाद सूफ़ी नक्शबंदिया ख़ालिदिया तरीक़े जो टियों इमाम शामिल खे चूंडियो वियो। हाजी मुराद रूसियुनि वटि वञी लिको, पर जल्दी उतां भॼी निकितो ऐं इमाम शामिल वटि पेश थियो, जंहिं खेसि माफ़ करे छॾियो ऐं ॿीहर खेसि नाइब मुक़ररु कयो। शामिल जे देश में 50 ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं हुयूं। हिन हेॾे वॾे क़बाइली ऐं लसाइनी डाइवर्सिटी रखंदड़ इलाइक़े खे पंहिंजी हिकमत ज़रिए मुतहद कयो। जमात जी ॿीहर तंज़ीम कई। वेढ़ाकनि लाइ लाज़िम हो त हू घटि में घटि 6 फुट क़द जा हुजनि ऐं बहादुरी ऐं जिस्मानी फुर्ती में शींहं जे मिसल हुजनि। इमाम शामिल ऑफिसर, टैक्स कलेक्टर, गवर्नर ऐं जज मुक़ररु कंदो हो ऐं हू हथियार सल्तनत उस्मानिया ऐं सल्तनत ईरान खां वठंदो हो। इमाम शामिल जे सूफ़ी वेढ़ाकनि रूसी फ़ौजनि लाइ तबाही मचाए छॾी हुई। रूसी उन जी कावड़ पूरनि ॻोठनि खे साड़े कढंदा हुआ। जॾहिं शामिल जी मज़ाहमत रूसी ज़ार खे बि छिरकाए विधो त ज़ार पंहिंजो सभ खां माहिर जनरल मिखाइल सेमेनोविच वोरोनत्सेव खे शामिल खे गिरफ़्तार करण लाइ मोकिलियो, जंहिं पूरी क़ुवत सां गिमरी जे ॻोठ ते हमिलो कयो। हिन हमले में तमामु तर मुरीद ऐं अॻवान मारिजी विया ऐं रूसी जनरल लिखे थो त असां हिकु घर जे क़रीब पहुतासीं जिते हिकु डिघे कद वारो मज़बूत एसाबनि वारो शख़्स असां ॾांहुं ख़ामोशी सां पुरसुकून अंदाज़ में ॾिसी रहियो हो। जॾहिं असांजा 4 फ़ौजी संदसि अॻियां आया ऐं हुन शख़्स ते हथियार सिधा कया त हू शख़्स बिजलीअ जी तेज़ी सां बुल ॾेई उन्हनि चइनी फ़ौजियुनि जे मथां गुज़री परी भर पहुतो ऐं जीअं ई ज़मीन ते संदसि पेर पिया त हुन हिक ई झटके सां मशीनी क़ुवत सां 3 रूसी फ़ौजियुनि खे क़त्ल करे छॾियो ऐं चौथे रूसी फ़ौजी पंहिंजी राइफ़ल जी संगीन उन शख़्स जे सीने में पेवस्त करे छॾी, पर उन शख़्स जे चहिरे ते को बि तकलीफ़ जो निशान नज़र न आयो। हुन पूरी फुर्ती ऐं तेज़ी सां उहा संगीन पंहिंजे सीने मां कढी ऐं उन चौथे रूसी फ़ौजी खे बि क़त्ल करे छॾियो। इन खां अॻु जो ॿिया बीठल फ़ौजी पंहिंजो होश संभाले सघनि, हीउ शख़्स बुल ॾेई दीवार जे हुन तरफ़ हलियो वियो ऐं जल्दी जंगलनि में पहुतो। इहो शख़्स को ॿियो न इमाम शामिल हुयो। गिमरी जे महाज़ खां पोइ जनरल मिखाइल दारगो जी लड़ाई में इमाम जे साम्हूं थियो ऐं हिन वेड़ में रूस जी 18,000 फ़ौजियुनि वारे लश्कर इमाम शामिल जे गोरिलनि हथां 3 जनरल, 195 ऑफिसर ऐं 3,433 फ़ौजी माराया। जनरल गुस्से ऐं नाकामी सबबि छितो थी पियो ऐं हिन पूरे इलाइक़े जा ॿेला वढाइण लाइ 50,000 माण्हू लॻाया। सूफ़ी मुजाहिदनि वटि न एतिरा हथियार हुआ ऐं न वसीला जो हू वणनि जी उन क़त्लेआम खे रोके सघनि ऐं खेनि मजबूरनि पहाड़नि ते चढ़ी वञिणो पियो। हाजी मुराद हिकु दफ़ो ॿीहर इमाम शामिल ख़िलाफ़ साज़िश कई, पर नाकाम रहियो ऐं संदसि ख़ानदान इमाम जे साथनि हथां गिरफ़्तार थी वियो, जंहिं करे हू ॿीहर वञी रूसियुनि सां मिलियो, पर रूसी खेसि ॻाढ़ो शैतान चवंदा हुआ ऐं खेसि हथियार ऐं माण्हू ॾियण खां
लवाइण लॻा। हाजी मुराद इंतिहाई बहादुर, खूनखार ऐं विढ़ाक शख़्स हो, पर हाणे हुन जे किरदार सबबि न मथसि रूसियुनि खे एतमाद हो ऐं न ई इमाम शामिल खे। लिहाज़ा हाजी मुराद उतां भॼण जी कोशिशि कई, पर क़त्ल कयो वियो। हाजी मुराद मशहूर नावलिस्ट लियोन टॉल्स्टॉय जी नाविल हाजी मुराद जो मरकज़ी किरदारु बणियो, छो त उन ई फ़ौज में टॉल्स्टॉय पिणु हो। इमाम शामिल जॾहिं पंहिंजी क़ैदी पुट जी बाज़ियाबी लाइ रूसी शहज़ादियूं काफ़िले ते हमिलो कराए अगवा करायूं त संदसि हाक यूरोप में फहिलिजी वई। रूसी शहनशाह ॿ दफ़ा इमाम शामिल सां ज़ाती तौरु मिलण जी तमन्ना कई, पर इमाम न सिर्फ़ु इनकार कयो, पर उन ॻाल्हि ते ई सख़्ती सां पाबंदी लॻाए छॾी त को बि रूसियुनि सां ॻाल्हाइण लाइ चवंदो त सख़्तु सज़ा जो मुस्तहिक़ थींदो। उन फ़तवा जी निस्बत सां इमाम शामिल जो हैरतनाक किस्सो बि मशहूरु आहे त जॾहिं रूसियुनि जो घेरो सख़्तु थी वियो ऐं मज़ाहमत जी का राह नज़र न पई आई त कुझु ॻोठाणनि इमाम शामिल जी वालदा खे सिफ़ारिश कई त हू इमाम खे रूसियुनि सां ॻाल्हाइण लाइ राज़ी करे। वालिदा जॾहिं इमाम खे उहा सिफ़ारिश कई त इमाम चयो, कानून सभिनी लाइ बराबरि आहे, लिहाज़ा हिन वालिदा लाइ 100 कुड़ा हणण जी सज़ा जो ऐलान कयो ऐं जल्लाद खे घुरायो वियो। जॾहिं जल्लाद पहुची वियो ऐं इमाम जी वालिदा खे हिकु कोड़ो हयईं त इमाम खां बर्दाश्त न थी सघियो। हिन पाण पंहिंजो मथां वालिदा जे मथां निछावर कयो ऐं जल्लाद खे चयो त 99 कोड़ा मूंखे हण, पर अगरि हिकु बि कोड़ो नरमी सां लॻो त तुंहिंजो सिर कलम कयो वेंदो। इमाम जी उन इबरतनाक मिसाल मुरीदनि में अञा बि वधीक कुवत ऐं जज़्बो भरे छॾियो। सूफ़ियुनि जी हिन जंग रूस जहिड़ी आलमी सुपर पावर खे 25 सालनि ताईं मसरूफ़ ऐं माऊफ़ रखियो। हिकु अंदाज़े मुताबिक़ रूस उन लड़ाईअ में 5 लख फ़ौजी माराया ऐं करोड़ें रूबल ख़र्च कया। उहो ज़ार जेको बैतुल मुक़द्दस ते कब्ज़े जो ख़्वाहिशमंद हो, सो कोहकाफ़ जे पहाड़नि में सूफ़ियुनि जी तलवारनि अॻियां हथु थी पियो। 1854 जी क्राइमिया वारी जंग में रूस हथां सल्तनत उस्मानिया ऐं संदसि इतिहादिन शिकस्त खाधी, जंहिं सबबि उहो रस्तो जिथां तुर्की हथियार इमाम शामिल ताईं पहुचंदा हुआ, सो रस्तो बि बंदि थी वियो। हथियार ऐं गोला बारूद बंदि थी वञण खां पोइ इमाम शामिल जा साथी शहीद थींदा रहिया। आख़िरकार गुनीब ॻोठ में इमाम शामिल जो हेरो हुयो, जिते हिन जे 400 साथियुनि तोबुनि ऐं जदीद हथियारनि सां लैस 15,000 रूसी फ़ौजियुनि जो मुक़ाबिलो कयो। पर जॾहिं वटन बारूद ख़तमु थी वियो ऐं संदसि 100 मुरीद ई ज़िंदह बचा, तॾहिं इमाम शामिल सेप्टेंबर 6, 1859 ते हथियार फिटा कया त जीअं संदसि बाक़ी साथी ऐं औरतूं ऐं ॿार ज़िंदह रही सघनि। जॾहिं इमाम शामिल गिरफ़्तार थी रूसी शहनशाह वटि सेंट पीटर्सबर्ग पहुतो त संदसि इस्तक़बाल कंहिं सुल्तान जीअं कयो। संदसि शान में दावतूं कयूं वियूं। रूस जी आला घराणनि जूं औरतूं ऐं जवान खे सलाम करण लाइ आया, पर इमाम संदनि बेपर्दा अदवगाड़नि जिस्मनि सबबि न खेनि निहारे ॾिठो ऐं न ई साणनि खुली गुफ़्तगू कई। जॾहिं दस्तरख़्वान ते रूसी शहनशाह इमाम शामिल खे चयो त इहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे त तो जहिड़ो माण्हू मुंहिंजे दस्तरख़्वान ते महिमान आहे, जंहिं ते इमाम फ़ौरन वराणियो त उहो मुंहिंजे लाइ बि एज़ाज़ हुजे हा अगरि तूं मुंहिंजे दस्तरख़्वान ते क़ैदी महिमान हुजी हा। इमाम जी उन जुरतमंदाना हाज़ुर जवाबी बादशाह ऐं दरबारनि ते संदसि हैबत तारी करे छॾी। इमाम सां मुआदे मुताबिक़ जनरल बेरांस्की खे इमाम शामिल खे इस्तंबुल मोकिलणो हुयो, जिते हू ख़लीफ़ाए इस्लाम वटि रूस जो महिमान ऐं अमानत थियणो हुयो। पर रूसी हुकूमत पंहिंजे वादे तां फिरी वई ऐं इमाम खे 10 सालनि ताईं कालूगा जे महल में महिमान रखियो वियो। बाद में खेसि हज जी इजाज़त ॾिनी वई, छो त इमाम हाणे कोड़ो थी चुको हो। इमाम जॾहिं इस्तंबुल पहुतो
त ख़लीफ़ा इस्लाम तुर्क सुल्तान अब्दुल अज़ीज़ संदसि इस्तक़बाल कयो ऐं बाद में मिस्र जे मुदब्बिर हुक्मरान इस्माइल पाशा बि इमाम जी मेज़बानी जो शरफ़ हासिल कयो। इमाम शामिल 1871 में हज कयो ऐं संदसि वफ़ात खां पोइ खेसि जन्नतुल बक़ी में अबदी आरामगाह नसीब थी।